राग समाज आहे हा या राणो आहे हा, या हा, वरी कोयारी कोयारी आहे उन्हनि जे हा। जेको ठेका आहिनि उन जा उहे त ॾाढा टिपिकल आहिनि। पोइ तव्हां इहा सिखिया कंहिंखां वरिती आहे? असल में नंढड़े हूंदे उस्ताद मोहम्मद यूसुफ जो त इंतकाल थी वियो। बाबा मूंखे चवंदो हुयो उन दौर में 200 या 500 वॾी ॻाल्हि हूंदी हुई। अॼु खां कोई हलिया वञे की 25 साल पहिरियां। सही। त बाबा मूंखे चवंदो अथई मोहम्मद यूसुफ जी कैसेट अथई, ही फलाणो कलाम अथई, जीअं मोहम्मद यूसुफ ॻायो आहे तीअं मूंखे ॻाए ॿुधाए 500 रुपया ॾींदो अथई। वाह बाबा मोहम्मद कासिम हा साहब। मुंहिंजो बाबा। हाणे उन दौर में 500 या अॼुकल्ह जा लख रुपया थी वियो। लख रुपया थी वियो। सही ॻाल्हि आहे। हाणे लख रुपया चकर में सॼी राति लॻो पियो हूंदो, सॼो ॾींहुं लॻो पियो हूंदो, कलाम पूरो यादि करे बाबा ॿुधाईंदुसि। बाबा मूंखे कड़क कड़क 500 ॾींदो। हाणे चवंदो ॿियो टास्क अथई, हाणे ही गज़ल अथई, इहो मूंखे ईअं ई ॻाए ॿुधाए, ईअं ई यादि कर। ॿार जेको हूंदो आहे जल्दी कैच कंदो आहे ॻाल्हि खे। एग्जैक्टली सही ॻाल्हि आहे। तमामु ऐं वरी ॿिए 500 जे चकर में लॻी वेंदो। वाह साईं वाह। 500 जे चक्कर में क्लासिकल सिंगर थी वियो। वाह वाह तमामु बहितरीन। ऐं वरी उहो ई बाबा खे ॿुधायां, वरी बाबा मूंखे चवंदा हाणे उस्ताद जो मोहम्मद यूसुफ जी ठुमरी अथई, ए यादि करे ॿुधाए, वाह वाह वाह। पैसा वठि। बसि बाबा जी हिकिड़ी ट्रिक हुई उन में आउं जेको आहे सो उन शइ खे कैच कंदो वियुसि, कैच कंदो वियुसि, कैच कंदो वियुसि। त ऐं तव्हां आख़िरकार मतिलबु जेको आहे नंढड़े ज़ामिन खां अॼु माना जेको आहे सेलिब्रिटी ज़ामिन हली थी वियो। अच्छा तव्हां भला केतिरी उमिरि में मतिलबु जेको आहे ॻाइणु शुरू कयो? मुंहिंजे ख़्याल में 8-9 साल जो हुउमि। वाह साईं वाह। त शुरू करे छॾियो हुउमि। मतिलबु अॼु मूंखे लॻे थो तक़रीबन मूंखे 28-29-30 साल थी विया आहिनि ॻाईंदे ॻाईंदे। वाह हा माना अधु सदी थियण वारी आहे अधु सदी थियण तव्हांखे। वारी आहे। तव्हां क्वार्टर उमिरि सदी पंहिंजी कोन ॿुधाईंदुसि, उहो नाज़रीन पाण गेस कनि। बाक़ी मतिलबु इहो सम्झो 28-27-28 साल मूंखे सिल्वर जुबली क्रॉस करे विया आहिनि। वाह वाह माशाल्लाह खोले माशाल्लाह। वार पंहिंजा जेको मुंहिंजो पहिरियों गानो हुयो वाह उन में त मतिलबु आउं एतिरो नंढड़ो हुअसि जो हेॾो वॾो स्टूल हुयो, उन ते मूंखे विहारे ऐं उन खां पोइ खादर जी शाल पाराए ऐं चश्मो पाराए जीअं वॾो लॻां। वॾो लॻां। सही। मूंखे वॾो ॾेखारण जे लाइ इहो सभु कुझु कयो वियो। अच्छा तव्हांजी ज़िंदगी जी पहिरीं रिकॉर्डिंग खोले वार पंहिंजा मतिलबु? रिकॉर्डिंग मुंहिंजी ज़िंदगी जी पहिरीं वार न आहे। उन खां पहिरियां मुंहिंजो एल्बम आयल हुआ ऑडियो टीपी मां। टीपी मां? हा। अच्छा उन में बि एज तव्हांजी नंढी हुई? नंढी हुई न, मुंहिंजे ख़्याल में 8 साल हूंदी, 7 साल अच्छा, हूंदी। उन दौर में आउं ॻायां पियो साईं आओ कंगा कर ॻाल्हि, वाह आओ रणा रो रात, बारो वाह। चलबानी। उन उमिरि में उन दौर में उहा कैसेट बि अॼु बि मौजूदु अथव यूट्यूब ते। वाह। पर माण्हुनि खे एतिरी ख़बर कोन हुई। ख़बर माण्हुनि खे असांखे जेको रूनुमा कयो माण्हुनि जे साम्हूं केटीन कयो। हा एग्जैक्टली। केटीन वरी असांजो चहिरो साम्हूं खणी आई। वाह वाह वाह। उन में बि ईअं हूंदो जंहिं महिल खोले वार पंहिंजा मुंहिंजो गानो आयो त मुंहिंजे घर में PTCL हूंदो त फ़ोन ईंदो, तव्हां छोकिरी आहियो या छोकिरा आहियो? सही। असांखे अच्छा ख़बर न आहे अच्छा तव्हां केरु सही आहियो। सही। वाह वाह सॼो वाह। मुंहिंजो आवाज़ु अहिड़ो हूंदो हो न। सही सही। त पोइ माना अहिड़ी मुंहिंजी एज हूंदी, सफ़ा नंढड़ो हूंदो। पर मां ॾिठो तव्हां वाक़ई मतिलबु न सफ़ा क्यूट हुयो नंढड़ा। हाणे बि क्यूट आहियो, हाणे बि क्यूट आहे। ठीकु आहे।